नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल पुछणो आहे। हाँ त भारत में हाँ कुंवारी कन्याउनि खे पूॼा कंदा आहियूं उन्हनि जी, हाँ ऐं उन्हनि खे नमन बि कंदा आहियूं, मतिलबु उन्हनि जा पेर छुअंदा आहियूं। हाँ उहे उन्हनि खां वॾा उमिरि जा हूंदा आहिनि, उहे बि उन्हनि जा पेर छुअंदा आहिनि। हाँ त इन जो छा अर्थ आहे, उहे छो कंदा आहिनि? हाँ ॾिसो, हूंदा त कुमार भी पवित्र आहिनि न, मतिलबु जेसि ताईं शादी न कंदा आहिनि त उहे भी पवित्र ई आहिनि। जी। लेकिन कुमारियुनि जो पूॼा ईअं छो थींदी आहे, छो जो हिकु त उहे पवित्र रहंदियूं आहिनि, ॿियो उहे हल्की रहंदियूं आहिनि। अच्छा। कुमारनि खे त पाण पतो ई आहे भई हिते ई रहंदो, त जीअं ई वॾो थींदो थोरो सो, पर शादी न बि कयल हूंदसि त कुझु न कुझु धंधे दौरी या ईअं ई सोचंदो न भई मां वॾे हूंदे कहिड़ो धंधो कंदमि, केतिरो छा कंदमि, नौकिरी कंदमि, त हुन बुद्धि में इहे सभु ॻाल्हियूं हलंदी रहंदी अथसि। अच्छा। कुमारी त हिन ॻाल्हि खां बि फ्री हूंदी आहे, हाणे भर उहो करनि थियूं जॉब आदि, लेकिन हिकु तरीक़े सां त फ्री हूंदी आहे न, भई मूंखे त शादी करणी आहे, पोइ संभालण वारो हस्बैंड आहे, पहिरियों माउ पीउ तो संभाले, पोइ हस्बैंड संभालंदो, त उहा हिन बोझ खां बि फ्री हूंदी आहे। कुमारी फ्री हूंदी आहे न जी। त फ्री कुमारी अर्थात बुद्धि खां फ्री हूंदी आहे, त या त वो सुठे संग में हली वेंदी आहे, या तव्हां ॾाढी जॻह ॾिठी अथव कि कुमारी भक्ति में ॾाढी, भक्ति भॻवान जी भी ॾाढी लगन कुमारियुनि खे ज्यादा थींदी आहे, छो जी बुद्धि फ्री हूंदी आहे न। हाँ। त इहो ई जॾहिं परमात्मा हिन धरती ते आया त हुननि जॾहिं इहो ज्ञान ॿुधायो त सभिनि खां पहिरियों पाण माताउनि जे लाइ बि ॿुधोसीं त कुमारियुनि बि सभिनि खां पहिरियों इहो ज्ञान सम्झियो, भई माताउनि जे मथां त अत्याचार पियो थिए, त उन्हनि खे जो परमात्मा जो प्यार पियो मिले त उहो हुन खेच सां परमात्मा जा थी विया। कलयुग जे अंत में जॾहिं परमात्मा आई, अची करे पाण खे मिले पोइ ज्ञान ॾिनई, लेकिन कुमारियूं छो थियूं परमात्मा बाप जी, हुननि खे उहो ज्ञान जल्दी छो सम्झ में आयो, छो जो उहो फ्री हुयूं, हुननि खे कोई मन में बोझो आदि न हुयो। अच्छा। त जल्दी लगन लॻी वई, जल्दी ज्ञान सम्झ में अची वियो, ऐं जल्दी कलयुगी दुनिया में ज्यादा फसण खां बची वयूं। न कलयुगी अगर ज्यादा वॾी थी वञे हा, शादी वादी थी वञे हा, त ॿारनि जो बोझो, हस्बैंड आदि जो बंधन, इहे सभु थी वेंदो आहे न। जी। त कुमारी मतिलब स्वतंत्र जीवन, फ्री जीवन, ऐं हुननि जे इन ई समय में जॾहिं परमात्मा कलयुग जे अंत में आया हुया, जेको समय हले थो, त जे कुमारी हिन ज्ञान खे सम्झी करे फटाफट पंहिंजे जीवन में धारण कई छॾी ऐं पूरी दुनिया खे ॿुधाइण लॻी वई, त उन जो यादगार जेकी कुमारियुनि परमात्मा जी मदद कई न, पंहिंजी पवित्रता जा, पंहिंजी स्वतंत्रता सही डायरेक्शन में लॻाए करे, त इन जो गायन अञा ताईं थो हले। अच्छा। परंतु उहो कहिड़ियूं कुमारियूं हुयूं जंहिंखे नमन करूं, पाण पूजन करे सघंदा आहियूं, हाणे जेकी परमात्मा जे ज्ञान में हली करे इहो कमु करनि थियूं, उहो गायन ऐं पूजन लाइक़ हुयूं। अच्छा। पर हुननि जो यादगार अञा ताईं माण्हू माउ पीउ पंहिंजी कुमारियुनि खे पूजन था, नमन था करनि, उन्हनि खे ॾाढो कुझु रिगार्ड ॾींदा आहिनि, लेकिन छो कुमारियुनि जो रिगार्ड आहे, उनजे अर्थ सहित पाण उन्हनि खे रिगार्ड ॾियूं, उनजा पांव आदि छूऊं, त सुठो आहे न भई, न? बराबरि। कि इहे ई इन ई अहिड़ियूं कुमारियुनि परमात्मा जी मददगार ठहियूं, त हाणे असांजे घर बि जेकी कुमारी आई आहे उहो बि भॻवान जे कार्य में मददगार ठही। हाँ। ठीकु आहे। जी दीदी। हाँ। थैंक यू। हाँ।